खड़ी नीम के नीचे हूँ तो है कली जातो रो पटाड़ू माना वो जानी मनी देख ले खड़ी नीम के नीचे। अॼु माई भागी जी 61वीं वरसी मल्हाई पई वञे। आवाज़ जी कोयल माई भागी जो जनम वनियल फ़क़ीर ऐं माई ख़दीजा उर्फ़ कसीबाई जे घर 1920 डीपले में थियो। माई भागी पंहिंजी माउ सां गॾु बालकपण में ढाटकी मारवाड़ी ऐं सिंधी लोकगीत तोड़े सहरा ॻाइणु शुरू कया। अॻिते हली माई भागी पंहिंजे पीउ ऐं माउ खां राग जी बाक़ाइदा तरबियत हासिल कई। माई भागी पंहिंजे वालिद उस्ताद मोहम्मद जुमन ऐं उस्ताद हुसैन फ़क़ीर खां तमामु घणो मुतासिर हुई। 1968 में माई भागी बाक़ाइदा काजनि ऐं महफ़िलनि में ॻाइणु शुरू कयो। माई भागी खे रेडियो ते शेख ग़ुलाम हुसैन ऐं PTV ते अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो। 16 सालनि जी उमिरि में माई भागी बैनुल अक़वामी शोहरत याफ़्ता लोक फ़नकारा जो एज़ाज़ हासिल कयो। माई भागी थर जे हिकु ॿिए मशहूरु गुलकार उस्ताद मुराद फ़क़ीर सां गॾु मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में कलाम पिणु ॻाया, जिन में सिराइकी, मारवाड़ी, सिंधी ऐं बरसग़ीर जूं ॿियूं ॿोलियूं शामिल आहिनि। माई भागी जॾहिं खड़ी नीम के नीचे ॻायो त संदसि इहो गीत सुञाणप बणिजी वियो, जेको केतिरो वक़्तु गुज़रण बावजूदि अॼु बि ॿुधो वञे थो। झिरमिर झिरमिर मेवला बरसे पवनी की डोला गावे मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। झिरमिर झिरमिर मेवला बरसे पवनी की डोला गावे मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। ऊता न पुछा छेल भगरिया है कनी जातो रो पटारू माना वो जानी बनी दे। ऊता न पुछा छेल भगरिया है कनी जातो रो पटारू माना वो जानी बनी देख ले खड़ी नीम के नीचे। हूअं त माई भागी जो इहो गीत हिंद ऐं सिंध में मुख़्तलिफ़ राॻियनि ॻायो, पर माई भागी जहिड़ो मशहूरी वारो भाॻ ऐं मशहूरी ॿिए कंहिं राॻीअ जे हिसे में न आई। संदसि ॻायल गीत ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस तां अॼु ताईं नशर थींदा रहनि था। ईअं चयो वेंदो आहे त अॻूणो वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो माई भागी जी आवाज़ मां एतिरे क़दुरु मुतासिर थियो त खेसि 60 एकड़ ज़मीन इनाम तौरु ॾिनी, पर हिन ग़रीब औरत जी इहा ज़मीन ग़रीबीअ जी नज़र थी वई ऐं संदसि हालत जहिड़ी ज़मीन न मिलण खां अॻु हुई सा ई संदसि पोइ रही। माई भागी जे ॻायल गीतनि में मारवाड़ी, ढाटकी, गुजराती, हिंदी, सराइकी ऐं सिंधी में हज़ारें लोकगीत शामिल आहिनि। संदसि ॻायल लोक गीतनि मां जेके तमामु घणो मशहूरु थिया तिन में भिट जा भिटाई, भिट ते वसी नूर मुंहिंजूं तो पुॼायूं, समन साईं मत गोली गुलाम तुंहिंजे दर जी, मुठियूं भरंदिसि मन से दिलियूं भरंदिसि दिलि से, खड़ी नीम के नीचे हूं तो हेकली, तारनि मां तरंदी अचे लोढ़नि मां लढ़ंदी अचे, ओ दिलि ॿारो चल पई करे, मूंखे जोगी हणी ॾे तूं धारो, मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो शामिल आहे। भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुझू तो पुॼायूं, मुझू तो पुॼायूं वो मन जूं मुरादूं, मुझू तो पुॼायूं वो दिलि जूं उमेदूं। भिट जा भिटाई वो भिट ते वसई नूर मुझू तो पुॼायूं। इन खां सिवा माई भागी शाह लतीफ़, भगत कबीर, मंठार फ़क़ीर, हमल फ़क़ीर ऐं ॿियनि सूफ़ी शाइरनि खे बि ॻायो आहे। माई भागी खे पाकिस्तान हुकूमत पारां मौसीक़ी जी ख़िदमतुनि जी क़दर तौरु सदारती तमिग़ो बराए हुस्न कारकर्दगी बि ॾिनो वियो ऐं खेसि रेडियो पाकिस्तान तां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एवॉर्ड, कलंदर लाल शहबाज़ ऐं सचल सरमस्त एवॉर्ड, माराई एवॉर्ड थर्ड, कोयल एवॉर्ड खां सिवा ॿिया केतिरा ई एज़ाज़ ऐं इनाम ॾिना विया। समन साई मत गोली गुलाम तुझे दर जी, सीन जी साई मत सागी होर तो तुझे दर जी, दिला भली दिस दिल सा वो मचू भली दिस मन सा, समन साई मत गोली गुलाम तुझे दर जी। माई भागी पछाड़ी वारी उमिरि जो कुझु हिसो अधरंग जी बीमारीअ में गुज़ारियो ऐं 65 सालनि जी ॼमार में 7 जुलाई 1986 ते थरपारकर ज़िले जे नओंकोट रेलवे स्टेशन लॻ वफ़ात करे वई। हूअ मेहराणी जे मीर राज़ी शाह घोट जे तारीख़ी क़ब्रिस्तान में आरामी आहे, जिते संदसि नाले सां माई भागी कॉलोनी मौजूदु आहे।
माई भाॻीअ खे जेतोणीकि सिंध खां जुदा थींदे 31 साल गुज़री विया आहिनि, पर ईअं केरु न चवंदो त थर जी कोयल जी कूक माठी थी वई आहे या संदसि सुरीलो बाझारो ऐं माउ जी लोली जहिड़ो आवाज़ सांतीलो थी वियो आहे। असां सम्झूं था त जेसि ताईं सुर सलामत रहंदा उन वक़्त ताईं माई भाॻीअ जो आवाज़ समातनि में सरूर बख़्शींदो रहंदो। माई भाॻी खे भेटा पेश करण लाइ ज़रूरी आहे त सक़ाफ़त वारे खाते खे संदसि ॻायल कलाम सेड़े एल्बम्स जी सूरत में आणणु घुरिजे त जीअं फ़न जो ही क़ीमती असासो महफ़ूज़ थी सघे। गली